अदी तू हवेली में वनी नैना का पुछा कर त किथे सोनी के अगवा करे वडेरे हुते त नाहे रखियो। भेणा सोनी के अगवा करण वारो मूसा आहे। मूसा मूला भी यो ही चयो वियो त मूंखे मूसा अगवा कयो पर इया शरारत नवाब खान जी हुई। सोनी के जेकरे नवाब खान अगवा भी करायो हुंदो न त उनके पांजे घर में न रखंदो। हिन वक्त मीर मूसा के मारण जे पोयां आहे। मीर के जेकरे हकीकत खबर पईजी वेंदी त मूसा के कोन मारींदो। नवाब खान के मिथ मेड़ करे असां सोनी के छडराए वठंदासीं। पोइ राणी ऐं मीर जे विच में तलाक थी वेंदी। पोइ मां मीर सां शादी करे वठंदसि। जेको कम तो सोचो आहे न इहो एतिरो आसान न आहे। इन करे चवां थी पांजे दिल मां मीर जो ख्याल कढी छॾ। न आदि इहो ख्याल मां दिल मां कॾहिं बि कोन कढंदसि। शादी कंदसि त मीर सां कंदसि न त कबर सां लाऊं लही छॾंदसि। जीअं तूं मीर मीर करे पई न ईअं नैना मूसा मूसा कंदी हुई। तूं नैना जो हशर ॾिठो आहे न जहिड़ी अज़ाब में वो जिंदगी गुज़ारे पई। जेकॾहिं तव्हां नैना जी शादी नवाब खान सां न करायो आहे त अॼु हिन अज़ाब में न हुजे हा। मूं ॾिठो आहे त माउ पीउ ऐं भाउ पंहिंजी न्याणी जी मर्ज़ी कॾहिं बि न आहिनि रखंदा। बसि हुनजे मथां पंहिंजा फैसला मड़े छॾींदा आहिनि त ज़ाहिरी ॻाल्हि आहे हुनजी ज़िंदगी आज़ाब में ई गुज़रंदी। हा मूमल असांजो इहो ई ग़लति फ़ैसिलो हुयो जेको असां नैना जे मथां मड़ियो। तव्हांजे ग़लति फ़ैसलनि जी सज़ा नैना लोड़े पियो ऐं हाणे तूं मुंहिंजी ज़िंदगीअ जो फ़ैसिलो थी करी। न भेण मां तुंहिंजी ज़िंदगीअ जो फ़ैसिलो ज़बरदस्ती न पई कयां। मां त तोखे सिर्फ़ सलाह पई ॾियां। तुंहिंजी सलाह बहितर हूंदी पर हीउ मुंहिंजी ज़िंदगीअ जो फ़ैसिलो आहे। हिन लाइ मां उहो ई क़दम खणंदसि जंहिंसां मुंहिंजी दिलि मुतमइन हूंदी। तुंहिंजी दिलि मीर जे पोयां वते थी रुलंदी ऐं मीर ॿिए कंहिंजो थी वियो आहे। इहो मीर जो खयल ग़लति क़दम आहे जंहिंजी सज़ा हू पाण भोॻींदो। जेकॾहिं मीर इन सज़ा खां बची थो वञे न त तूं भली वञी हुन सां शादी कजाए। मां तोखे कोन रोकींदसि। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।